जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जमायत इस्लामी पारां गवर्नर हाउस आॾो एहतजाजी रैली कढी पई वञे, जेका क़ाइदाबाद खां रैली शुरू थींदी आहे, जेका गवर्नर हाउस ॾे रवानी थींदी। असीं हींअर स्टार गेट ते मौजूदु आहियूं, जिते सवें कारकुन जेके आहिनि हिन रैली में शरीक थिया आहिनि ऐं हीउ जेको काफ़िलो आहे हींअर गवर्नर हाउस ॾांहुं रवानो थियण वारो आहे। कराची जो अमीर नईम उर रहमान जेको आहे उहो बि हिन रैली में पहुची चुको आहे। तव्हांखे कैमरा जी अक्सां ॾेखारींदासीं त हीअ सवें कारकुन जेके आहिनि कराची के हक़ ॾियो जे उनवान हेठि अॼु एहतजाजी रैली कढी रहिया आहिनि, जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेको आहे माण्हू गॾु थिया आहिनि ऐं स्टार गेट ते हीअ रैली जेका आहे पहुची चुकी आहे, जिथां जेको आहे हीउ काफ़िलो गवर्नर हाउस रवानो थींदो, जिते जेको आहे मरकज़ी क़यादत जेका आहे गवर्नर हाउस आॾो जेको आहे ख़िताब कंदी ऐं कराची जी बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ जेको आहे अॼु हीअ रैली कढी वई आहे जमायत इस्लामी जे पारां। ऐं जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जेको आहे पंहिंजी ताक़त जो जेको आहे उहो मुज़ाहिरो कंदी जमायत इस्लामी कराची में, त कराची जूं जेके बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे उन हवाले सां हू जेको आहे हुकूमत खे ॿुधाईंदी त कराची खे पंहिंजा हक़ ॾियो। वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत जेको आहे कराची खे पंहिंजा हक़ ॾे। कैमरामैन असर मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिटी वी न्यूज़, बलीर, कराची।